ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे असांखे हिन सृष्टि ते रहंदे हुए जेको बि जीवन में थिए थो, जो बि सीन हिन ड्रामा में असांजे साम्हूं अचे थो, असांजे साम्हूं सॼे ॾींहं में तव्हांजे साम्हूं केॾा सारा सीन ईंदा हूंदा जेको तव्हां कॾहिं सोचियो बि न हूंदो। उहा ओड़ा सीन बि आया हूंदा न जीवन में। आए दिन कई कई अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जीवन में कि असां कॾहिं सपने में बि न सोचियो हुयो कि हीअं कॾहिं थींदो, चाहे सुठो चाहे बुरो। लेकिन हाणे उहो सीन अची वियो त छा कंदासीं? असां हुन सीन खे बदिले सघंदा आहियूं? असां में शक्ति आहे? छो जे इहो ड्रामो ठहियल आहे। परमात्मा चईंदो आहे इहे 5000 साल जो ड्रामो, इहे चक्कर ठहियल आहे। असां आत्मायूं सभु इकट्ठी परमात्मा सां गॾु मथे वेंदासीं। पोइ पंहिंजे पंहिंजे समय ते हेठि कोई सतयुग खाईंदो, कोई त्रेता, कोई द्वापर, कोई कलयुग। भई भॻवान त असांखे मथां सुठो ई मोकिलियो हुई न। जॾहिं असांजी आत्मा मथां खां हेठि आई त असांजी आत्मा में गुण शक्तियूं सम्झ हुई। पर असां हिन दुनिया में विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म कया द्वापर खां वठी करे। असां सत्युग त्रेता में त हुननि परमात्मा जो ई राज्य हुयो त असां सुठी रीति रहियासीं। लेकिन द्वापर कलयुग खां न रावण अर्थात विकार बुराइनि जो राज्य अची वेंदो आहे। जीअं अंग्रेजनि जो राज्य आयो, हाणे जे अंग्रेजनि जो राज्य आयो, लेकिन भारतवासी त पंहिंजे जेका हुया हू त पंहिंजे नियम मर्यादानि जे हिसाब सां हलंदा हुया न। भले अंग्रेज चईंदा हुया उन्हनि खे ईअं करो ईअं करो ईअं करो, उहो पंहिंजे धर्म अनुसार बि त उन्हनि खे चयो हूंदई न उन समय। लेकिन जेका कट्टर भारतवासी हूंदा उहो न मञिया त उन्हनि पंहिंजे पाण खे आज़ाद कराई न। त उहो ई असां आत्माउनि जा गुण, असां आत्माउनि जो शक्तियूं, असांखे जीअं परमात्मा एॾो गुणवान शक्तिवान समझदार आत्मा हुयासीं असां सत्युग त्रेता में। असां में शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सुख, सदा आनंद में सुख वारो जीवन जियूं, निर्विकारी जीवन जियूं। ऐं इहे जीवन असां रही करे आया आहियूं लक्ष्मी नारायण जे राज्य में, राम सीता जे राज्य में। लेकिन द्वापर युग खां जॾहिं हिन सृष्टि ते विकार आया त असां विकारनि जे वश थी करे पंहिंजा निजी स्वभाव संस्कार, पंहिंजा निजी गुण, उन्हनि खे छॾंदा आया आहियूं। ऐं इहे काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा खे अपनाईंदा आया आहियूं। तव्हां ही ॾिसो, तव्हांजा 2 ॿार हुजनि, तव्हां हुनखे जो शिक्षा ॾियो, हिकु ॿार त अड़ल हूंदो कि न मुंहिंजे मम्मी पापा जो चए थई मूंखे उहो, मां त उहो ई कंदमि, कंहिंजी ॿुधंदो ई न। भले उहो केतिरो बि हुनखे डांटे मारे कि न तोखे ईअं करिणो पवंदो, उहो चवंदो न मुंहिंजे मम्मी पापा त ईअं ई सेखारियो अथई। ऐं जेको ॿियो ॿार आहे उहो संग जे प्रभाव में अची वेंदो आहे, ऐं कोई संग जे प्रभाव में न ईंदो आहे। भले पढ़े उन ई स्कूल में तो, धंधो नौकरी इन ई शहर में रहंदो हुजे, लेकिन कोई बुराइनि जे वश थी करे पंहिंजा असली माता पिता जी शिक्षाउनि खे छॾे थो ॾे। पोइ चईंदा छा करां, तव्हां त मूंखे सेखारियो हुयो, पंहिंजे माउ पीउ खे चईंदा आहिनि। लेकिन इन्हनि माण्हू ई अहिड़ा हुया, अगरि हिननि जे अनुसार न हलायां त पोइ त मां कीअं रहां हिते। ऐं ॿियो रहे थो, भले उहो
झूठ पाप जो सहारो वठी करे संग जे प्रभाव में अची करे भले वो सुठो खाए पीए थो, लेकिन ॿिए झूठ पाप जो सहारो न वरितई। तव्हां जीअं सम्झायो उअं ई हलई, भले हुन वटि झोपड़पट्टी आहे, दाल रोटी आहे, लेकिन तव्हांजा नियम मर्यादा त पालन कई न, तव्हांजो सिखायो हुनखे, ऐं ॿिए न कई। त उअं ई हिन दुनिया में बि आहे। भगवान असांखे चईंदो आहे सुख शांति प्रेम आनंद पवित्रता, इहे गुण, सहन शक्ति, समाइण जी शक्ति, परखण जी शक्ति, इन शक्तियुनि खे ऐं सम्झ जेको परमात्मा असांखे श्रेष्ठ मत ॾींदो आहे, उन मत जे अनुसार जीवन जियो। भले कलयुगी दुनिया आहे त आहे, छा थियो जो कई माण्हू चवंदा आहिनि न, अगरि हिन दुनिया जे हिसाब सां न हलंदासीं त असां पुठियां रहिजी वेंदासीं। अॼु तव्हां हिन दुनिया जे हिसाब सां कूड़ पाप वांगुरु हलो था त कहिड़ो तव्हां अॻियां था वधो? पैसे धंधे पैसे में अॻियां आहियो, तव्हां सुठो खाओ पीओ कपिड़ा, लेकिन उन सां सुख त न आहे न। अॼु माण्हू सोचे कि भई मां त दुनिया अगरि मां हिननि वांगुरु हलां शांति करे सहनशील करे त मूंखे माण्हू पागल ई करे छॾींदा। उहो माण्हू चईंदा आहिनि जेके भॻवान जे मथां विश्वास न हूंदो, जेके सचाई ते हलण जी शक्ति न हूंदी आहे, जेके इहा दुनिया जी रौनक रंग रूप इन्हनि सभिनि में पंहिंजे खे ढहाइण सुठो लॻंदो आहे, त ठीकु आहे तव्हां वञो, ॿियनि खे छो था घसीटो? भई ॾिसो, हिक ई परिवार में कोई माण्हू हूंदो आहे घर में जेके दुनिया जी इहे सभु ॻाल्हियूं सुठी न लॻंदियूं आहिनि, लेकिन माउ बाप संबंधियुनि जे कारण हुनखे हिन दुनिया में जीअं धकेलंदा आहिनि। अॼु परमात्मा असांखे चईंदो आहे, अॼु जा कलयुगी माउ पीउ न पंहिंजे ॿारनि खे विकारनि में धकेलंदा आहिनि। इहे जो तव्हां कन्यादान कंदा आहियो न, तव्हां त हिनखे ॾाढो पुण्य जो कमु सम्झंदा आहियो, लेकिन परमात्मा जी नज़र में इहे सभिनि खां वॾो पाप आहे। माण्हू हिन दुनिया में कन्यादान महान दान सम्झंदा आहिनि कि पवित्र कन्या खे तव्हां कंहिंखे दान था ॾियो, छो? ताकि वो विकार में वञी करे पापी ठही वञे। काम विकार महाशत्रु आहे, ऐं माण्हू केॾा ख़ुशि थींदा आहिनि। ॾिसो, परमात्मा जी मत श्रेष्ठ छो ॻायल आहे? अञा बि माण्हू भॻवान खे सॾु था करनि, हे भॻवान तूं अच, तूं पंहिंजी मत ॾे असांखे, छो जे भॻवान जी मत आहे कन्यादान महापाप आहे। ताकि ॾिसो, अॼु कन्याउनि जो माण्हू पेर पईंदा आहिनि न, उहे कुमार पवित्र हुजे हुनजी एतिरी वैल्यू न आहे, लेकिन कन्या पवित्र आहे त हुनजो केॾो मान आहे। ऐं तव्हां हुन कन्या खे दान था करो, कंहिंजे घर में तव्हां हुनखे मोकिलो था न, के छोरे वठो, के फैमिली खे तव्हां कन्या जो दान था करो। अॼु फैमिली सम्झे थी, तव्हां त ॾाढो सुठो कमु था सम्झो कि असां कन्या खे दान था करूं, पर छा उहो साम्हूं वारी फैमिली तव्हांजे ॿार खे, ॾाढा घटि माण्हू आहिनि जो तव्हांजी धीअ खे सुठी रीति रखंदा न, पंहिंजी सुठी फैमिली मेंबर थी करे। अॼु तक कंहिंजी छोरी खे वठी बि था चओ, हुनखे हुन फैमिली मेंबर सम्झो बि नथा। एॾी जल्दी थोरी ससु ॾींदी पंहिंजो घर पंहिंजी नुंहं खे, एॾी जल्दी ओ मरदे समय बि पंहिंजी चीजूं न ॾींदी। पोइ शादी छो था करायो? बाबा इहे ई नथो सम्झे। तंहिंखां सुठो त जॾहिं शादी करायो न त छोरे छोरी खे अलॻि घर ॾेई छॾंदा करो, छो जे तव्हां हुनखे घर में वठी ईंदा आहियो ऐं हुनखे प्रॉपर तव्हां, हाणे हिकु छोरी छा सोचे करे ईंदी कि हाणे मुंहिंजो इहो घर आहे, हाणे मूंखे हिनखे ठाहिणो आहे, ऐं ससु ॾेराणियूं ऐं हुनजी बाक़ी बि ॿिया बि माण्हू हुजनि, उहे चवनि असांजो घर असां जीअं हलंदासीं उहो करूं, ऐं तव्हां हुनखे रहण ई न ॾियो। होॾा माण्हू सम्झनि था कन्यादान महादान आहे, ऐं वीचारी न हेॾां जी रही न होॾां जी रही, ॿियो हुनखे विकार में ॿियो धकेलियो, ॿियो हुनजी पवित्रता बि वई। मतिलबु कन्या त पूरी रीति सां ग़रीब थी वई, न त हुनखे होॾां कुझु मिलियो, हाणे त वरी बि मिलंदो आहे। ॿियो हुन वटि जो पवित्रता हुई, पवित्रता जी एॾी शक्ति हुई, कन्या में ॾाढी, लेडीस में ॾाढी शक्ति हूंदी आहे। अगरि लेडी ये विकार रोज़ रोज़ ये गंदगी में न वञे न,
त हिक लेडी में ॾाढी शक्ति हूंदी आहे, छो जो हुनखे ॿाहिरां जो धन त एॾो मिलंदो न आहे, त उहा परमात्मा भी शो लेडीज ही ज्यादातर घरनि में पूजा ई त मंदिरनि में पुरुष कंदा आहिनि, लेकिन त बि शिव जी शक्ति ॻायल आहे, देवियूं ॻायल आहिनि। त बाबा चए थो ॾिसो कन्या त वीचारी भिखारी थी वई, पहिरियों त वरी बि पवित्रता जी ताक़त त हुई जो भॻवान खे त पंहिंजो करे वेठी हुई, हाणे त रोज घर में शादी करे आई त रोज गंदगी में विकारनि में बि वञे थी, ॿियो हुनखे घर में एॾो स्टेटस बि नथो मिले, बस थोड़ा बहुत गहना आदि कपिड़ा मिलंदा, न स छा कंदा न, केसि ताईं ॾींदा। त ॾिसो परमात्मा जी मत ॾाढी ऊची आहे, भगवान चईंदो आहे कलयुग रौरो नरक में कन्यादान करण मतलब महापाप करण। त चईंदो न शादी कंदी, गृहस्थी ठाहींदी, ॿार पैदा कंदी, पर काम विकार महाशत्रु आहे त महाशत्रु आहे। तव्हां त चओ भगवान दुनिया, भगवान ये दुनिया थोड़ी ठाती अथई, भगवान त स्वर्ग जी दुनिया ठाती, जाते ॿार भी पैदा थींदा हुया लेकिन बिना विकार जा, बिना विकार सां ॿार पैदा थींदा हुया। पोइ गीता में छो लिखल आहे काम महाशत्रु आहे, गुरु नानक देव छो चए थई मूत पतीली कपिड़ा धोए। त इहे सभु विकार बुरायूं ख़राब आहिनि मतलब ख़राब आहिनि, इनखे माण्हू मञे नथो। त परमात्मा चए थो भई मां त तव्हांखे हिन सृष्टि ते एॾो स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾिनी हुई, तव्हांजा एॾा सुठा स्वभाव संस्कार हुया, तव्हां कॾहिं विकार बुराइनि जी वश थी करे न वेंदा हुया, द्वापर युग खां तव्हां विकार बुराइनि जी वश थी करे कर्म करो था, त विकारनि जी संग में अची वियो। लेकिन बाबा चईंदो ॾिसो हाणे अगरि असां दुनिया में ॾिसूं, हाणे बि अगरि दुनिया में तव्हां सॼो ॾींहुं ॾिसो, तव्हां सॼो ॾींहुं काम विकार जे वश कर्म न करो त कुझु थींदो? सुठो ई थींदो न, तव्हांजी आत्मा में शक्ति रहंदी। त माण्हू रोज रोज विकारनि में थो वञे, गंदगी थो करे, हुन सां आत्मा जी शक्ति ख़तम थी थिए। ॿियो क्रोध, कामी मनुष्य खे क्रोध बि ज्यादा ईंदो आहे, जेको कामी हूंदो आहे न, चाहे स्त्री चाहे पुरुष, जंहिं आत्मा में काम विकार जी ज्यादा वो हूंदी आहे न, त हुनखे क्रोध बि ज्यादा ईंदो। त क्रोध, हाणे तव्हां जॾहिं सभु कम शांति सां करे था सघो त तव्हां क्रोध छो था करो? तव्हां रावण जी चीजनि खे छो था यूज़ करो, हुनजे संग में छो था अचो? बिना क्रोध करे बि तव्हांजो कमु थी सघंदो आहे न, तव्हां करे त ॾिसो। अॼु बिना लाइट सां बि माण्हू ॾाढो कुझु कमु करे सघंदा आहिनि, लाइट आहे त माण्हू डिपेंड, चलो ठीकु आहे कंदा आहियो, लेकिन लाइट न आहे त माण्हुनि जो जेतिरो कमु थी सघे कंदा आहिनि न, पहिरियों बि त बिना लाइट सभु कमु थींदो हुयो। त लोभ, अॼु तव्हां बिना लोभ जे अगरि कमाए सघो था, पंहिंजे परिवार जो पेट भरे सघो था, त तव्हां छो था लोभ वश थी करे जास्ती कमाई था करो? त काम, क्रोध, लोभ, मोह, बिना मोह सां बि तव्हां पंहिंजी संबंधनि खे पंहिंजो मिठो रीति ठाहे करे रखो, हुनमें मोह विझी करे उन्हनि खे पंहिंजो छो था ठाहे करे रखो? बिना मोह सां बि तव्हां पंहिंजे ॿारनि खे संभाले सघंदा आहियो, बिना मोह सां बि तव्हां पंहिंजे परिवार खे हिकु रीति रखी सघंदा। ॿियो ही तव्हां मोह विझंदा आहिनि न माण्हू हिक ॿिए में, अगरि माउ पीउ जो ॿारनि में मोह आहे त ॿार कॾहिं बि अॻियां न वधी सघंदो। तव्हां सोचो असांजो ॿार बि पढ़ी लिखी वॾो थिए ऐं पंहिंजे ॿार खे तव्हां अकेलो ॿाहिरि काॾे वञण बि नथा ॾियो, चईंदो न तूं घर वेठे ई सभु कुझु कर, त पोइ तव्हां सपना छो था ॾिसो? पंहिंजे ॿारनि खे छो था ॿुधायो? भई तव्हां पति, चाहे ॿार चाहे कोई बि माण्हू, अगरि पंहिंजे घर में 4-5 ॼणा हूंदा, 10 ॼणा हूंदा, अगरि हिक ॿिए जे मथां मोह हूंदो न, ऐं कोई ॿाहिरि वञे त बसि उहो उते रही न सघंदो आहे, तव्हांजो मोह हुनखे उते रहण न ॾींदो, कमु न करणु ॾींदो। पोइ अॼु ॿार छो एॾा परेशान आहिनि? घर गृहस्थी वारा हिक ॿिए खे छो था सुठा लॻनि? छो जी तव्हां सभु सोचो था असां मोह वश थी करे पंहिंजो परिवार ठाहे करे हलूं, लेकिन मोह बि त हिकु विकार, हिकु बंधन आहे न। हिकु आत्मा बंधन में त हिकु आत्मा खे बंधी रखो त हुनखे सुठो लॻंदो? तव्हां भले ॿाहिरां सां कंहिंखे न बंधी रखो, लेकिन अगरि तव्हां जो कंहिंमें मोह हूंदो आहे न,
त उहो माण्हू ॿाहिरि वेंदो पढ़णु नौकिरी धंधो करणु या कुझु सुठो कमु करणु वेंदो न, त हुनखे बि तव्हांजो मोह हितां खां हुते रहण न ॾींदो आहे, खीचदो आहे, हुनजे प्रगति में रुकावट ईंदी आहे। त मोह बि बिना मोह सां बि त पंहिंजे परिवार खे हिकु रीति करे हलाए सघंदा आहियो, त छो था हिक ॿिए में मोह रखो। ऐं बिना मोह सां आहे न, तव्हां बि शांत रहंदव, साम्हूं वारो बि शांत, हुनजो उहो बि आत्मा अॻियां वधी सघंदी आहे। हिकु आत्मा आहे न, आत्मा खे त पंहिंजो हिते कर्म करणो आहे। अगरि असां कंहिं आत्मा खे पकड़े करे रखंदासीं मोहवश, त भले तव्हां हुनखे पाण सां गॾु शरीर तव्हांजे साम्हूं अथव, लेकिन तव्हां सां उहो हुन रीति ठही करे न हलंदी, हुनखे मज़ो ई न ईंदो तव्हां सां। हाणे कंहिं आत्मा जो सम्झो कि प्रेसिडेंट पंहिंजो प्राइम मिनिस्टर आहे, अगरि हुनखे मां हुनजी पकड़े वेहां, हाणे हुनजी आत्मा जो पार्ट ई आहे, हुनजो फिक्स आहे कि हुनखे कमु करणो ई आहे, नेतागिरी, ऐं हुनजे माउ पीउ हुनखे पकड़े वेह मोहवश, त उहो उनखे पंहिंजा माउ पीउ बि सुठा न लॻंदा, छो जी आत्मा स्वतंत्र आहे, आत्मा खे पंहिंजो कर्म करणो आहे हिते। ही त माउ पीउ जन्म ॾींदा आहिनि, संबंधी हूंदा आहिनि। अॼु ॾिसो माण्हू माउ पीउ संबंधनि में फसियल आहे त कुझु सुठो कमु थोरी थो करे सघे, उहो ई डेली जो कमु। अॼु देश जे लाइ माण्हू केॾो था करनि, तव्हांजी रखवाली करण लाइ जेका माण्हू आहिनि ॿाहिरि, हुननि जा माउ पीउ न आहिनि, संबंधी न आहिनि, उहो बि कुझु पंहिंजे माउ पीउ संबंधी हुननि बि त मोह छॾियो हूंदो। असांजा गुरु संत सन्यासी आहिनि, हुन बि त पंहिंजो परिवार त्याग कयो अथई, तॾहिं त तव्हांखे ॾियनि था भॻवान खां शक्ति वठी करे। भले तव्हां काॾे वञो न, लेकिन मोहवश भले तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि न मोकिलियो, लेकिन मोहवश कंहिंखे पकड़े न रखो। सॼो ॾींहुं माण्हू बसि पंहिंजे ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजा पत्नी, फलानो फलानो, हिननि जे बारे में ई सोचंदो रहंदो आहे। त ॾिसो, अगरि प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट अगरि पंहिंजे ई परिवार वारनि जे लाइ सोचंदो रहे त देश कीअं हलंदो। त बाबा चए थो इन करे पंहिंजी बुद्धि खे थोरो विशाल ठाहियो, वॾो ठाहियो, सभिनि जे भले जे लाइ सोचो, सभिनि कुझु न कुझु सुठो करो। सिर्फ़ु मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजो फलानो फलानो ताईं न टिको, कुझु सुठो करो जीवन में। कम से कम ख़ुदि नथा करे सघो त जेका करनि था उन्हनि जे जीवन में रुकावट न विझो। अॼु कोई पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि न मोकिलंदो, अॻियां न वधण ॾींदो, ॿियनि जा ॿार वेंदा आहिनि, उन्हनि जे जीवन में बि रुकावट विझंदा आहिनि, पोइ इहो बि पाप त पवंदो ई आहे न। अॼु अगरि तव्हां कंहिंखे बि चओ था, राय सलाह ॾियो था कि न हिनखे त ईअं करणो खपे, ईअं छो थो करे, कल्ह जो हुनजे जीवन में कुझु बि थिए, तव्हां हुनजी संभाल करण लाइ तयार आहियो, त कंहिंजे जीवन में असां छो विघ्न विझो। त बाबा चए थो, ॾिसो, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, अॼु तव्हां बिना अहंकार जे बि जीवन जी था सघो। मुंहिंजा सुठा कपिड़ा आहिनि, मुंहिंजो शरीर, मुंहिंजो फेस ॾाढो सुठो आहे, मां ॾाढी सुंदर थी लॻां, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा वॾा आहिनि, मां सुठी डिग्री आहे, मूं वटि सुठो पैसो आहे, त इहे मां ये अहंकार, बिना अहंकार जी बि जीवन जी सघंदा आहियो न। ज़रूरी आहे छो कंहिंखे ॾेखारिणो आहे कि मां ॾाढी सुंदर आहियां, मां ॾाढी पढ़ियल लिखियल आहियां, मूंखे ॾाढो सुठो इहे ईंदो आहे, मां पंहिंजे घर खे ॾाढो सुठी रीति हलाए सघंदी आहियां, फलानो फलानो जो बि आहे। अॼु बिना अहंकार, बिना ईर्षा, बिना ईर्षा, बिना रोइण, बिना घृणा, हिननि सभिनि जे बिना बि तव्हां जीवन जी सघंदा आहियो न। त छो हिननि चीजनि खे असां यूज़ करो। त परमात्मा चए थो कि जॾहिं तव्हां मथां खां हेठि आया हो त ॾाढा सुठा हुयो, लेकिन द्वापर कलयुग में तव्हां विकार बुराइनि जे वश थी करे पाप कंदे कंदे पाप आत्मा थी विया आहियो। ऐं छो जी हाणे असांखे संग जो रंग लॻियो आहे, कंहिंजे संग जो रंग लॻियो आहे, विकार बुराइनि जो। असां चओ असां फलाननि खे, पंहिंजे ॿारनि खे हिननि जो संग न करणु ॾींदा आहिनि, हिननि जा ॿार सुठा न आहिनि,
लेकिन विकार बुराइयूं त तव्हांजे ॿारनि में बि अथव, तव्हां में बि आहे। पोइ तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे परे रखो न। अॼु माउ पीउ घर में माउ पीउ या जेका बि चाचा चाची ॾाॾा ॾाॾी हूंदा त उहा विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न कंदा आहिनि। चलो तव्हां टीवियूं मोबाइल जो ॾिसो था, ॿारनि खे ॾेखारियो था त हुन में न आहे। तव्हां कंहिंसां रीस न कंदा आहियो, तव्हां जिद न कंदा आहियो, पोइ ॿार तव्हांखे ॾिसी त सिखंदो न। त जॾहिं तव्हां में ई विकार बुराइयूं आहिनि त तव्हांखे ॾिसी ॿार सिखंदो ई सही। पोइ तव्हां ॿारनि खे ॿाहिरि न मोकिलो, हिननि सां न मिलण ॾियो, हीअं न तंहिंखे त पंहिंजे ॿारनि खे असां सम्झाए रखूं। ॿारनि खे एॾो होशियारु ठाहियो, ख़ुदि खे ई सुठो ठाहियो, ताकी ख़ुदि खे सदा परमात्मा जी चित्र छाया जे हेठां रखो, ताकी कंहिंजो बि संग असांखे प्रभाव न करे सघे। असां हिन विकार बुराइनि जे वश थी करे कोई बि कर्म न करो, इहे असांखे सदा यादि रखिणो आहे। त बाबा चवनि था कि हाणे असांखे परमात्मा चए थो सदा मुंहिंजे संग में रहो त तव्हां हिन विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदव। ऐं मुंहिंजे संग में रहंदव त मुंहिंजी मत त ॾाढी ऊची आहे, भॻवान जी मत ॾाढी ऊची आहे। त भॻवान जी मत ते हलण लाइ भॻवान जो संग बि करणो आहे, भॻवान ते विश्वास बि रखिणो आहे कि मुंहिंजो पीउ आहे त जेको असांजो पीउ असांखे ज्ञान ॾे थो, असांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो, इहे असांजे हित जे लाइ आहे। अॼु स्वयं परमात्मा असांखे चए थो कि क्रोध छॾो, लेकिन माण्हू क्रोध छॾण नथा चाहिनि, छो जो उहो क्रोध खे पंहिंजो साथी ठाहे वेठा आहिनि। त बाबा चए थो जॾहिं तव्हां रावण खे पंहिंजो साथी ठाहे रखियो अथव त मां तव्हांजी छो मदद करां? छा मां तव्हांजी लाइ हिन करे मदद करां कि तव्हां क्रोध करो? अॼु अगरि भॻवान तव्हां ते कृपा करे छॾे, तव्हांजो शरीर बिल्कुलु सम्झो तव्हां बीमार आहियो, तव्हांजो शरीर बिल्कुलु भॻवान ठीकु करे छॾे, तव्हांजा ॿार ॾाढा सुठा थी विया आहिनि, तव्हांखे ॾाढो धन संपत्ति मिली वियो, सम्झो तव्हांजो जीवन ॾाढो सुठो थी वियो, सभु बीमारी ख़तम, तव्हांजा ॿार हिकदमि फर्स्ट, तव्हांजे घर में बि धन सां बि संतुष्ट, तव्हांजे जीवन में ॾाढी ख़ुशियूं अची वयूं, पोइ तव्हां छा कंदव? पोइ अगरि सम्झो केरु बीमार आहे, केरु दुखी आहे, कोई परेशान आहे, त तव्हां हुनजे लाइ छा कंदव? हुनखे पोइ माण्हू छा चईंदा आहिनि? अगरि कंहिंजा ॿार ठीकु थी वञनि न त चईंदा आहिनि भई मुंहिंजा ॿार त ॾाढा सुठा आहिनि, हिन जा ॿार त अलाए कीअं आहिनि, भई असां त पंहिंजे ॿारनि खे हिननि खां दूर रखंदा आहियूं, हिननि जा ॿार ॾाढा ख़राब आहिनि, मुंहिंजा त ॾाढा सुठा आहिनि। भई तव्हांखे भॻवान ॾिनो अथई, तव्हांजा ॿार सुठा करे छॾियईं त तव्हां हाणे ॿियनि जी मदद करो न, कम से कम न करे सघंदा आहियो त ॿियनि जे ॿारनि खे बुरो छो था चओ? सम्झो तव्हांजी बीमारी ठीकु थी वई, तव्हांजे साम्हूं कोई बीमार अचे त तव्हां छा चईंदव? भई मां त बिल्कुलु ठीकु थी हुयमि, वरी त सॼो ॾींहुं बीमारी रहंदी आहे, सॼो ॾींहुं चए थी पेट में सूर आहे, टंग में सूर आहे। तव्हांखे भॻवान ठीकु कयईं त तव्हां हुनजे लाइ बि अरदास करो न। तव्हां चईंदा हीअ त रोज़ नाटक ई कंदी रहंदी आहे, बीमार रहंदी आहे, पोइ तव्हांखे भॻवान छो ठीकु करे ॿुधाए? करे तव्हांखे ठीकु, तव्हांजे ॿारनि खे सुठो ठाहे ताकी तव्हां ॿियनि जे ॿारनि खे बुरो चओ? त कम से कम तव्हां कंहिंजे लाइ सुठो नथा चई सघो, चलो तव्हांजी भॻवान प्रार्थना ॿुधे बि थो, तव्हांखे शक्ति ॾे बि थो, त तव्हां चओ भई तव्हांजो बि भलो थिए, भई भॻवान तव्हांजे ॿारनि खे बि सुठो करे छॾे, एतिरो चइण में छा थो वञे? चलो सोचण में छा थो वञे? कम से कम सोचो भई भॻवान हिन जा ॿार बि सुठा कर, जीअं असांजा ॿार सुठा थिए हिननि जा ॿार बि सुठा थी वञनि। हुननि जे ॿारनि सां घृणा नफ़रत, केरु बीमार हूंदो आहे त असां कम से कम हुनजे लाइ अरदास त करूं। चलो रोज़ चए थी पेट में सूर आहे त असां हुनजी मज़ाक उड़ाइण जे बजाए असां इहे सोचूं कि चलो हिन जो रोज़ जो इहे बीमारियूं ख़तम थी वञनि ताकी इहे बि पंहिंजो जीवन सुठो जीए। इहे सोचण में चइण में छा थो वञे? त हिन समय तव्हां एॾी भक्ति करो था न, एॾा भॻवान खे नाम था जपो, एॾा प्रार्थना था करो, त तव्हांजे जीवन में त बि सुख शांति छो नथो अचे? छो जो भॻवान चईंदो अॼु मां हिननि जो जीवन सुठो करे बि छॾां
त इहे ॿियनि खे तंग था करनि। तंग कंदा आहिनि न भई, अगरि कंहिंजे जीवन में कोई परेशानी न हुजे न त छा कंदो, भॻवान जो नाम त अॼुकल्ह कंहिंखां पुॼे नथो, त उहे ई टीवियूं सीरियलूं पिक्चरियूं ऐं हिक ॿिए जी ग्लानियूं करणु। कम से कम तव्हांखे दुख हूंदो त पंहिंजे दुख में रहंदव, भॻवान खे त यादि कंदव, तव्हांजा सभु दुख दूर थी वञनि त माण्हू छा थो करे अॼु, उल्टो सुल्टो माण्हुनि जे जीवन में विघ्न थो विझे। तव्हां केतिरियूं बि सुखमनी करो, केतिरा बि पाठ करो, लेकिन भॻवान बि सभु ॾिसे थो कि मुंहिंजा ॿार मूंखां शक्ति वठी पोइ ॿियनि जे जीवन में विघ्न था विझनि, ॿियनि जे जीवन, ॿियनि खे बुरो था चवनि, ख़ुदि खे सुठो था चवनि। त अहिड़े माण्हुनि जी भॻवान बि न ॿुधंदो आहे। हिकु बार ॿुधी वरितई, पोइ बार बार न ॿुधंदो। पोइ अगरि तव्हां बि जी ॾिसो, जेका गुरु संत सन्यासी हूंदा आहिनि, हाणे उन्हनि जो जीवन सुठो आहे त उन्हनि जे जीवन जे साम्हूं कोई दुखी परेशान ईंदो त हू छा कंदा, हुनजे लाइ अरदास कंदा न, कि हीअं चईंदा, अरे हीअ त ॾाढो ख़राबु आहे, हीअ त हिनखे न अचनि ॾियो। त उन्हनि संस्था ई खोली आहे दुख दूर करण लाइ माण्हुनि जी। त असां बि कम से कम पूरी संस्था न खोलूं, कम से कम तव्हांजा जेका, तव्हांखे अगरि कोई दुख परेशानी न आहे, बीमारी न आहे, तव्हांजो जीवन सुठो आहे, त ॿियनि जो दुख परेशानी आहे, ॿियनि जा ॿार ठीकु न आहिनि, ॿियनि जी संस्कार ठीकु न आहिनि, आदतियूं ठीकु न आहिनि, कम से कम असां हुननि खे बुरो त न चऊं, हुननि सां घृणा नफ़रत त न करूं, अरदास नथा करे सघो, प्रार्थना नथा करे सघो, त उन्हनि सां हुननि जी बुराई त न करो कम से कम। तॾहिं भॻवान असांजी ॿुधंदो, तॾहिं त कोई संत ठही वेंदो आहे, कोई अञा ताईं घर गृहस्थी में ई फसियल आहे। अगरि तव्हां जेतिरो सभिनि जे लाइ सुठो सोचंदो न, अॼु तव्हां बि परमात्मा जा प्यारा ठही वेंदव, तव्हां द्वारा बि भॻवान ॾाढनि जी मदद कंदो। भॻवान खे मददगार खपनि, अर्थात भॻवान खे अहिड़ा माण्हू खपनि जो सभिनि जे लाइ सुठो सोचनि, सुठो ॻाल्हाइनि, सुठो कर्म करनि। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे व्यर्थ संकल्पनि खे समृत में परिवर्तन करे सहयोगी ठहण वारी समर्थ आत्मा ठहूं। बाबा चवनि था, कई ॿार सोचदा आहिनि कि मुंहिंजे जीवन में त मूंखे कुझु सुख ॾेखारे में ई नथो ॾे, मां त मुंहिंजे मन में त ॾाढा फालतू वीचार ईंदा आहिनि, मां त कॾहिं भॻवान खे शांती सां यादि ई न करे सघंदी आहियां, कॾहिं जीवन में सुठो कर्म करे ई न सघंदी आहियां। कई माण्हू इहे सोचदा आहिनि, कई सोचदा आहिनि कि छा करां, मुंहिंजो शरीर त सॼो ॾींहुं बीमार थो रहे, मूंखां त नथो थिए। अॼु जवान माण्हू बीमार थींदो त माण्हू चईंदा न इहे जल्दी ठीकु थी वञे, मरे न। अॼु ॿुढा माण्हू बीमार थींदा त चईंदा अरे जल्दी मरे त असांजी फ्री थियूं। पर ॾिसो, हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो। अॼु जेकी आत्मा जवान शरीर में आहे या ॿुढे शरीर में आहे, असांखे कंहिंजे लाइ बि न चइणो आहे भई मरी वञे, असांखे चइणो भई ठीकु आहे, परमात्मा हिन आत्मा खे अगरि हिन शरीर में रखिणो थी त हिन जो शरीर ठीकु कर, अगरि शरीर ठीकु न, हिन आत्मा खे ॿियो पार्ट वॼाइणो आहे त जल्दी ॿियो शरीर ॾेसि। असां छो चऊं भई इहो मरी वञे त सुठो आहे, असां त थकिजी पिया आहियूं। तव्हांखे केरु थो चए संभालो, कोई चए थो ॿुढनि जी संभाल करो, तव्हां न कंदव त ॿिया ॾाढा आहिनि दुनिया में संभाल करण वारा। अॼु माण्हू जेका ॿुढा माण्हू हूंदा आहिनि न, हुननि खे खपे शांती, तव्हां हुननि खे संभाले बि नथो, छो जो अॼुकल्ह माण्हू अधु त ॿुढनि माण्हुनि खे इन करे संभाले थो ताकी मरे त असांखे प्रॉपर्टी मिलंदी, त अॼु त अधु त माण्हू हिन करे था संभालनि भई कंहिंजा प्रॉपर्टी हूंदी आहे न, हा भई चलो इहे थोरो बहुत छा वेठी हूंदी, इहे मरदी त सॼो असांखे मिलंदो हिनजो। त ॾिसो माण्हुनि जी वृत्ति, दृष्टि, सोच कहिड़ी थी वई आहे।
तंहिंजे करे बाबा चए थो कॾहिं बि ईअं फालतू न सोचो, परमात्मा सभिनि जी मदद करण लाइ हमेशा तयार आहे। त कॾहिं न सोचो मां छा करां, मुंहिंजो शरीर बीमार आहे, मां त कुझु करे नथी सघां, मां त ईअं ईअं न। परमात्मा चए थो हर आत्मा जो हिन सृष्टि ते पार्ट आहे, हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाए थी। त असांखे परमात्मा जी यादि में रही करे सदा जीवन में सुख शांति सां जो कर्म करो था न, तव्हां ॾाढो सुख शांति ख़ुशी सां करो परमात्मा जी यादि में। हर आत्मा कुझु न कुझु रोज हिन सृष्टि ते कर्म करे ई थी सुठो। स्लोगन आहे शुभ भावना जी शक्ति सां व्यर्थ भावनाउनि खे बि परिवर्तन करे सघंदा आहियो। सम्झो कोई माण्हू असांजे लाइ फालतू सोचे थो, कुझु फालतू करे थो, कोई माण्हू ग़लति कमु करे थो, कंहिंजा ग़लति स्वभाव संस्कार आहिनि, त असां हुन पंहिंजी शुभ भावना सां, पंहिंजी सुठी सोच सां कि न सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो, इहे बि ठीक थी वेंदा, इहे बि ठीक थी वेंदा, सभु ठीक थी वेंदा। त पंहिंजी सुठी सोच सां असां ॿियनि जी भावनाउनि खे बि परिवर्तन करे सघंदा आहियूं। ड्रिजो न, सदा शुभ सोचो, त असां ॿियनि जी सोच खे, ॿियनि जी भावनाउनि खे बि परिवर्तन करे सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।